टंडो जान मोहम्मद मां ख़बर ईंदा हलूं त टंडो जान मोहम्मद में हाई कोर्ट जे हुकूमत ते अध दख़िलनि खिलाफ़ ऑपरेशन जारी आहे। टाउन ऑफिसर आफ़ताब अहमद शेख सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे वाज़े कयो त गैर क़ानूनी अॾावतुनि ऐं कब्ज़नि खिलाफ़ कार्रवाई बिना कंहिं फ़र्क़ जे कई वेंदी। हिन चयो त शहर जे रस्तनि खे वेकिरो ऐं सफ़ाई लाइ अहिड़ो क़दम खणणु वक़्त जी ज़रूरत आहे। टाउन ऑफिसर आफ़ताब अहमद शेख ॿुधायो त केतिरा ई दुकानदार ऐं गैराज मालिक वाटर सप्लाई ॾांहुं वेंदड़ वाटर कोर्स ते अध दख़लियूं करे वेठा आहिनि। इन खां अलावा वाटर कोर्स में गंद कचिरो गाॾियुनि मां निकिरंदड़ आयल बि उछलाए रहिया आहिनि, जेको समूरे शहर वासियुनि जी सिहत लाइ नुक़सानकार आहे। हिन ख़बरदार कयो त वाटर कोर्स ते कंहिं बि क़िस्म जी अॾावत बर्दाश्त न कई वेंदी ऐं अहिड़े अमल में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। आफ़ताब अहमद शेख ॿुधायो त टाउन कमेटी तरफ़ां अॻु में बि शहर वासियुनि खे बार बार आगाह कयो वियो आहे त रज़ाकाराना तौर ते हद दख़लियूं ख़तमु कनि, पर हाणे कंहिं बि क़िस्म जी भनकड़ी ते क़ानून लागू कयो वेंदो। हिन शहरियुनि खां अपील कई त हू इंतिज़ामिया सां सहकार कनि ऐं शहर खे साफ़ सुथरो रखण में पंहिंजो किरदारु अदा कनि। होॾां शहर वासियुनि पिणु टाउन जे इन क़दम खे साराहियो आहे ऐं इन अमल जी आजां कई आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।